जी नाज़रीन, तव्हांखे अहम ब्रेकिंग न्यूज़ ॿुधाईंदा हलूं था। BIF तरफ़ां अॼु मिठी में धरणो ऐलानियल आहे। धरणे जूं तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। धरणे में शिरकत जे लाइ थर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि खां काफ़िला आहिनि, उहे मिठी पहुची रहिया आहिनि। BIF जा अॻुवान जेके आहिनि उहे हिन वक़्तु धरणे जी तयारियुनि में मशरूफ़ आहिनि। हीअ तव्हां फुटेज ॾिसंदो हूंदो त एहतजाज जेको कयो पियो वञे उहो ॻोठु मालनोर खानजी में भील बिरादरी जा घर ॾाइण वारे वाक़े ख़िलाफ़ु जेका एहतजाज कयो पियो वञे, उन में शिरकत जे लाइ ॻोठु मालनोर खानजी मां ही औरतुनि जो पैदल काफ़िलो तव्हां ॾिसो पिया त इहो मिठी पहुचे पियो ऐं हीउ काफ़िलो हिन वक़्तु मिठी पहुची वियो आहे। हीअ औरतूं ऐं उन सां गॾोगॾु ॿारड़ा आहिनि। औरतूं पैदल मार्च करे मिठी तरफ़ धरणे में शिरकत जे लाइ अचनि पियूं। ॻोठु मालनोर कानजी मां ही औरतुनि जो पैदल काफ़िलो आहे, उहो मिठी तरफ़ रवाना आहे ऐं ॿुधायो वञे पियो त ही औरतुनि जो पैदल जेको काफ़िलो आहे उहो मिठी पहुची चुको आहे। भील बिरादरी तरफ़ां ऐलानियल एहतजाज जेको मिठी में कयो वेंदो अॼु, उन जूं तयारियूं मुकमल कयूं आहिनि। थर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां वॾे तइदाद मां भील बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा जेके काफ़िला आहिनि उहे मिठी पहुचनि पिया। मिठी में तारीख़ी धरणे जो जेका अॼु ऐलान कयो वियो हुयो ऐं तारीख़ी धरणो जेका लॻण वञी रहियो आहे, उन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त वॾे तइदाद में माण्हू शरीक थींदा, औरतूं शरीक थींदियूं ऐं वॾो हिकिड़ो एहतजाज रिकॉर्ड कराइण जे लाइ BIF तरफ़ां अॼु जेका ऐलान कयो वियो उन जे लाइ धरणे जूं तयारियूं मुकमल आहिनि। हीअ फुटेज जेको तव्हां ॾिसो पिया, हीअ ॻोठु मालनोर खानजी मां भील बिरादरी जूं औरतूं आहिनि जेके पैदल मार्च करे मिठी तरफ़ हिन फुटेज में तव्हांखे वेंदे नज़र अचनि पियूं त इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त मिठी में तारीख़ी ऐं वॾो धरणो लॻण वारो आहे। उन जूं तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। मिठी जे मुख़्तलिफ़ जेका कॉलोनियूं आहिनि उन्हनि मां जेके काफ़िला आहिनि औरतुनि जा, मर्दनि जा, ॿारनि जा, उहे हिन वक़्तु मिठी पहुचणु शुरू थी विया आहिनि।